SB 1000 क्लब ठाहियोसीं न, हाणे असां चवंदा असां थिंक टैंक आहियूं, पोइ उन में असां इहो जॾहिं असांजे मथां डिस्कशन बि ईंदो, क्रिटिसिज़म ईंदो, तव्हांजा 40,000 मेंबर थी विया आहिनि, पर कयो छा था, पोइ असां इहो सम्झो हिकिड़े क़िस्म जी हिकिड़ी ब्रिज ठाहीसीं, त जेको माण्हू सीरियस हूंदो, कुझु करणु चाहींदो, जेकॾहिं उहो महीने में 1000 रुपया बि नथो ॾिए त पोइ हुनजूं ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं, पोइ जेकॾहिं हू 1000 रुपया ॾिए थो त मतिलबु हू सीरियस आहे, पर अलहमदिल्ला असांजी सुठी वोट मिली, असां इहे कमु करियासीं ऐं माण्हू गॾु थी विया। हिन वक़्तु इहा पोज़ीशन आहे सर, त असां वटि फंड्स घणा आहिनि ऐं एक्टिविटीज़ घटि आहिनि, माना माण्हू पैसा ॾियनि था, हाणे पैसा ॾियण मक़सदु माण्हुनि असां ते एतबात कयो, चवंदा भाई हीअ जेको आहे ट्रांसपेरेंट तरीक़े सां कमु कनि था ऐं डिलीवर कनि था, तॾहिं माण्हू कनि था, पर इन जो असुलु पुठियां जेको बीहंदा उहो तव्हांखे ॿुधायां त असां बेसिकली डेवलपमेंट NGO न आहियूं, माना असांजो मक़सदु इहो न आहे त असां स्कूल्स कॉलेजिस हॉस्पिटल्स पंहिंजी ठाहियूं, असां एक्चुअली माण्हू त तयारु कयूं, माण्हू जा ज़हन त तयारु कयूं। हाणे हीअ जेके माण्हू ब्रिज क्रॉस करे असां वटि अचनि हिन वक़्तु 100 में आहिनि, हाणे जेके हज़ारनि में थींदा, 1000 माण्हू हुजनि जेको महीने में 1000 रुपया हुजनि ऐं असांजे सॼे प्रोग्राम खे फॉलो कनि, त असांजी इहा टीम थी तयारु थिए, असांजा माण्हू त तयारु थियनि, उहे माण्हू सोशल या सियासी तब्दीली आणींदा। हाणे हिन वक़्तु हू इन मक़सद सां त असां ॻोठ एडॉप्ट कयूं, हुन में फैसिलिटीज़ आणियूं, सुभाणे को वक़्तु थो अचे, का इलेक्शन वेझी आहे, को ॿियो मसइलो नेशनल इशू ठही थो वञे, त इहा असांजी टीम आहे, असांजी इहा ब्रिगेड आहे। हाणे एक्चुअल जेको आहे न, असांजो इन ते कोशिशि आहे सभु माण्हुनि जा ज़हन ठाहियूं, पहिरियों उनखे अवेयर कयूं, एम्पावर कयूं, एजुकेट कयूं, ऐं कंहिं मक़सद जे पुठियां बीहारियूं। सो फिलोसॉफी आहे, हाणे इन फिलोसॉफी जो तव्हांखे प्रैक्टिकल डिमॉन्स्ट्रेशन ॾियां त असां कल्ह टियों असां थर में हुआसीं, सॼी टीम असांजी थर में हुई जेकी साईं रहनि था, उते जॾहिं असांजे एंग्रो वारनि सां मुलाक़ात थी ऐं असांजे हाई प्रोफाइल माण्हू जंहिंमें असां सभु तक़रीबन सभु रिटायर्ड एम्बेसडर हुयो, को एजुकेशनिस्ट हुयो, सभु सीनियर माण्हू हुया, त हुन स्टेट में चयो त बाबा तव्हांजो वीहनि असांजा फंड्स अचो त गॾिजी कमु कयो, छो हुन वटि पैसनि जी कमी आहे कोन, असां चयोसीं स्टॉप इट, असां को डेवलपमेंट NGO कोन्हे तव्हांजा पैसा वठी करियो, असां एक्चुअली माण्हू जेको आहे सो गॾु था कयूं, पोइ तव्हांजो जेकॾहिं एज़ अ मेंबर 1000 रुपया ॾींदो त एक्सेप्ट कंदासीं, पर जेकॾहिं ऑर्गेनाइज़ेशन 1 करोड़ रुपये असां एक्सेप्ट कोन कंदासीं, जेकॾहिं मेंबर हूंदो त असां सां गॾु टाइम ॾींदो, फिज़िकली फील्ड में मिलंदो, ऐं जेको असां कमु कंदासीं हुनजी ओनरशिप हुनखे थींदी। हाणे इहा असांजी बुनियादी फिलोसॉफी आहे, इन ते हलूं। हाणे केतिरो कामयाबु ईंदासीं उहा ॿी ॻाल्हि आहे, तो अलहमदिल्ला हिन वक़्तु असांखे सुठी वोट थी मिले, जिथे वञूं था इज़त मिले थी, असांखे सीरियस वठनि था, उहे चवंदा था बाबा क्लीन फेसिस आया आहिनि, हुनजी पहिरियों का पुठियां का बैगेज कोन्हे, नतीजे में असांखे सुठी वोट थी मिले। हाणे जेकॾहिं 20 जी ॻाल्हि कंदो असांजो सिंध 20 एक्ज़ैक्टली इहो आहे। ॿियो को दोस्तनि खे सवाल